कदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़। पोलियो वर्करनि सां नाइंसाफ़ी ख़िलाफ़ 7 यूसिन में बाइकाट जो ऐलान। गोसपुर 3 ॾींहं अॻु लिंक रोड तंगवाणी वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि 3 पोलियो वर्करनि मनसब नसीराणी, मेहरा बप्पड़ ऐं भाई खान नेंदवाणी खे यरगमाल करे खौन हज़ारे रुपया रोक रक़म ऐं 4 मोबाइल फ़ोनियूं फुर करे फ़रार थी विया हुआ। जंहिं वाक़े ख़िलाफ़ अॼु पोलियो जे वर्करनि पोलियो मुहिम जे इंचार्ज सैयद नज़ीर शाह जी अॻुवाणी में बब्बी SU दड़ी अस्पताल में एहतजाज कंदे पोलियो मुहिम जो बाइकाट जो ऐलान किया। दुनियापुर, जमाल, तंगवाणी, करमपुर, लड़व समेत 7 यूसीज़ में पोलियो वर्करनि बाइकाट करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो त असांजे पोलियो वर्करनि खां फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियो क़ीमती सामान जल्द खां जल्द वापसि करायो वञे। पोलियो वर्करनि SSP कश्मीर बशीर अहमद बिरोही ऐं DSP DC कश्मीर खां मुतालबो कयो त असां पोलियो वर्करनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जेसीं ताईं फुर थियल सामान वापसि न थींदो तेसीं ताईं पोलियो मुहिम जो एहतजाज जारी रहंदो।